किताब जे ऑफिस जे कुंड ते ठा ठा थी एसपी वयो गुम मुअत्तल 8 ॾींहं लार करणो थाने का खाली एसपी का खाली हो ईअं पियो आसमान ते हले मामलो जड़ो अल्लाह खैर करे को तूफान ज़लज़लो अची वियो ऐं 3 ॾींहंनि खां सांगड़ में चौधारियुनि जो मज़लूम पंहिंजे 3 माण्हुनि जो जनाज़ा रोड ते रखी बीठा आहिनि ऐं एफआईआर नथी थिए लारकाने में एमपीए जे दफ़्तर जे ॿाहिरां फायरिंग हवाई फायरिंग थिए नामी ने दहशतगर्दी जी एफआईआर थी थिए